केसरी कलोड़ो, मुंहिंजो भाउ वॾो अब्दुल शकूर कलोड़ो, ॻोठु हाजी बेलो ख़ान कलोड़ो। जीअं त मुंहिंजो वॾो भाउ ग़लति सोबत में अची करे नशाई ऐं मवाली थी वियो आहे, जंहिंजे करे हू हिन वक़्तु पाण चोरी करे थो नथो करे त ॻोठ वारा काथों बि चोरी थिए थी त उहे सभु अची असांखे तंग था कनि, जंहिंजे करे असां हिन वक़्तु इहो ई था अर्ज़ु कयूं त उन सां को बि ॾेती लेती कंदो या को बि कुझु कंदो नुक़सान नफ़ो वग़ैरह उहो पाण ज़िम्मेवारु हूंदो। असांजो हुन सां कोई बि तालुक़ु न आहे, रत जा रिश्ता जुदा न थींदा आहिनि, पर हिन वक़्तु असां मजबूर थी विया आहियूं। माण्हुनि असांखे जी अॼु समी छा मसइलो आहे? वालिद साहब आहे, मुंहिंजो नालो अब्दुल शकूर। जीअं तक़रीबन 25 साल थी विया आहिनि हुनखे, उहो ग़लति सोबत में अची वियो आहे। छा थो करे? त उहो चोरियूं चकारियूं परायूं करे बि थो, न बि करे थो, त माण्हू असांखे तंग था कनि। असांखे माण्हू चवनि था अॼु फलाणी चोरी कई आहे, असां त माण्हू खे ॾेई ॾेई थकी पिया आहियूं। माण्हू मुड़नि ई कोन था सघनि, चोरी करे बि नथो त बि असांखे माण्हू असांजे था अचनि। असां ग़रीब बचा पालियूं जा माण्हुनि जूं असांखे भरपायूं कंदा वठूं, त असां हुन खां रिदा वादा करणु चाहियूं त रत जा रिश्ता त दूर कोन थींदा आहिनि, पर असां मजबूर आहियूं, असां छा कयूं। अच्छा, छा नालो अथव? नालो अब्दुल समी। छा थो करे? अब्दुल शकूर छा थो करे? साईं उहो ग़लति सोबत में रहंदो बीहे असांखे चवां त कंहिं महिल कहिड़ो माण्हू वठी अचे थो, नथो अचे असांखे चवां त असां हुनखे चई थकी पिया आहियूं, त ॿियो मुड़े ई कोन थो असांखे चवां सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि पी आहे, असां मजबूर असां हुनखे चई कुझु कोन था सघूं। कहिड़े ॻोठ जो? कहिड़ी यूसी आहे? ॻोठु हाजी बेलो कलोड़ो। यूसी कहिड़े आहे? यूसी पीरम। अच्छा, हाणे तव्हां साईं चाचे सां गॾिजी करे हा सिकंदर जेको आहे सो कलोड़े जे ख़िलाफ़ु जेको पंहिंजी घोड़ी सबत में आयो आहे, उन ॿाहिरि ॾियणु आयो त उन सां केर बि जेतिरी सॼी कंदो उन ज़मीनदार उहो ख़ुदि उहो पाण हूंदा कानून वे तौर ते। घणा भाइर टोटल? 2 भाइर। 2 भाइर। साईं तव्हांजो चाचो थिए? जी साईं।